वेरी गुड। रामचंदानी साहब ये तो ॾाढो बढ़िया ताड़ी वॼाइनि था। अच्छा, एक्चुअल छा रामचंदानी साहब चवनि पिया हो पुराणे सिंधियुनि जी अलाए कहिड़ी ॻाल्हि कयूं कि भगवान शंकर खां आशीर्वाद घुरियऊं त चयूं कि पाड़े वारे जी हिकु अखि भॼी पए, वरी हिकिड़ो हथु भॼी। उहो पुराणा सिंधी हूंदा, अलाए कॾहिं घुरियो बि हूंदो। अॼुकल्ह जा सिंधी कॉन्स्ट्रक्टिव थी विया, नई जनरेशन इहो न घुरंदी आहे। नए सिंधी शंकर भगवान प्रकट थियो, चई घुर जेको घुरणो अथई, पर पाड़े वारे खे डबल मिलंदो। असांजो नओं सिंधी जेको आहे वधीक दिमाग़ वारो आहे, उन घुरी वरितई कि हे शंकर भगवान मुंहिंजो विहांउ कराए छॾ। उनखे हिकिड़ी ज़ाल मिलयसि, पाड़े वारे खे 2 ज़ालूं मिली वियसि। पोइ छा ज़रूरत आहे हथ पेर भॼण जी, अखि भॼण जी, पाण ई भॼंदियूं रहंदियूं सभु कुझु। जस्ट द चेंज। ओके ओके, बंद करा दे, ये लाइट बंद करा दो। हाँ अच्छा, हम नहीं दिख रहे, हाणे ॾिसण में अचे थो। वेरी गुड वेरी गुड। त मां अलाए किथे हुयुसि, हे रामचंदानी साहब जी ॻाल्हि में पइजी वियुसि। रामचंदानी साहब ॾाढो, हाणे अंधेरे में पतो ई न पवंदो, हाणे जॾहिं ताड़ियूं वॼाईंदो तॾहिं महसूसु थींदो कि तव्हां वेठा आहियो, न त लॻंदो को सामान पियो आहे कुर्सीअ जे मथां। हा, हिन जे करे ताड़ियूं हाणे वॼाईंदा रहिजो भाई। मां के हा हाणे पतो पए थो कि भाई तव्हां वेठा आहियो। तो मां इहो चवां पियो कि सिंधी समाज माना मस्ती, हर हाल में मस्ती। बख्शानी साहब वेठा आहिनि, मूर्ज मंगनानी साहब वेठा आहिनि, हे बुज़ुर्ग पंक्ति वेठी आहे अॻिते, ॾाढो सुठो थो लॻे। तव्हां यूथ अगली पंक्ति ते, अगली लाइन ते हिननि खे बुज़ुर्गनि खे विहारियो आहे, ॾाढो सुठो लॻो। त हिकिड़ो शेर यादि थो अचे कि 9 कमरनि में 6 पुराणियूं केरु रखंदो आहे। मुनव्वर राणा कॾहिं चयो कि 9 कमरनि में 6 पुराणियूं केरु रखंदो आहे, पखियुनि जे लाइ कुंडनि में पाणी केरु रखंदो आहे, ऐं तव्हां ई संभाले वेठा आहियो हिन विरासत खे। न त हिन सलीक़े सां बुज़ुर्गनि जी निशानी केरु रखंदो आहे, हिन सलीक़े सां बुज़ुर्गनि जी निशानी केरु रखंदो आहे। साईं हे बुज़ुर्ग असांजी हूअ पीढ़ी, तव्हां आहियो त साईं असां आहियूं, तव्हां न हुजो त असां किथे हुजूं। हिकिड़ो पोटो पंहिंजे ॾाॾे वटि पहुची वियो, हे इश्क प्यार जूं ॾाढी देरि तक ॻाल्हियूं हलियूं। हिकिड़ो पोटो पंहिंजे ॾाॾे वटि पहुची वियो, चई ॾाॾा दादाजी असांजे ज़माने में त सभु अची वियो, 3G अची वियो, 2G अची वियो, गैलेक्सी नोट 1 नोट 2 अची वियो, मोबाइल फोन्स अची विया, मॉडर्न चैटिंग करे था सघूं नेट ते। दादाजी तव्हांजे ज़माने में कुझु बि न हूंदो हो, त तव्हां ॾाॾी सां प्यार कीअं कंदा हुआ? त दादा चई ले मां त वञ इंडिया में मथुरा वियोसि त हिकिड़ी घंटी वठी आयुसि 40 रुपए जी। जॾहिं तुंहिंजी ॾाॾी सां प्यार करण जो मन थींदो, मां घंटी वॼाए छॾींदुमि, तुंहिंजी दादी अची वेंदी, असां वञणा प्यार करे वठंदा हुआसीं। ताड़ियूं त अॻिली लाइन ते ईंदियूं, तव्हां अञा वधीक ताड़ियूं ईंदियूं। त पोटे चई दादाजी हे त तव्हांजी साइड थी कि तव्हां घंटी वॼाए छॾी, मान ले दादी जो मन पए त पोइ चई ले हो त हर कलाक में अची करे पुछी वठंदी तव्हां घंटी त न वॼाई हुई। साईं प्यार कॾहिं बि कंहिं शइ जो मोहताज न थींदो आहे, कंहिं बि साधन जो मोहताज न थींदो आहे। हे 3G ऐं 2G जे ज़माने में बि बुज़ुर्ग पंहिंजो पाण में प्यार केॾी महिल करे वठंदा आहिनि, पतो ई न पवंदो आहे। हे सिंधी समाज माना पुरुषार्थी समाज, हे सिंधी समाज कंहिं ख़ाक खे सोन बणाइण वारो समाज, हे ख़ाक खे सोन बणाइण वारो सिंधी समाज हमेशह मस्ती में रहंदो आहे। अचो साईं, तव्हां बिल्कुलु टाइम सां आया, असां ई कुझु जल्दी शुरू थी वियासीं, अगली बार ध्यानु रखंदासीं। न बिल्कुलु लेट अचिणो खपे, लेट अचणु असांजी परंपरा आहे। इंडिया क्लब, इंडिया माना लेट अचणु। न मां तव्हांजी तरफ़ आहियां साईं। अमेरिका जे टावर में जॾहिं लादेन बम फिटी कयो, हवाई जहाज टकरायो हुई, त उहे ई सभु फिनिश थी विया जेके टाइम सां पहुची विया टावर में। जेके लेट पहुता उहे सभु बची विया हुआ, ऐं जेके लेट पहुचा उहे सभु इंडिया जा हुया। इन जे करे इंडिया क्लब आहे, लेट अचिणो खपे, बढ़िया अचिणो खपे। हे असांजी परंपराउनि जो पालन थियणो खपे। तव्हांखे लख वाधायूं। अची आहे, इस्माइल आहे तव्हांजे चेहरे ते, ज़ाल सां गॾु वेही करे इस्माइल करणु ॾाढी वॾी ॻाल्हि आहे, हिम्मत वारी ॻाल्हि आहे। महाराणा प्रताप खां अॻिते निकिरी आहे तव्हां बिल्कुलु। मां अलाए किथे माना सिंधी समाज मतिलबु मस्ती, सिंधी समाज माना पुरुषार्थी, सिंधी समाज ईअं कि हर कंडीशन में इस्माइल करणु ॼाणे, खिलणु ॼाणे। हिकु दफ़े छा थियो, हिकिड़ो असांजो सिंधी भाउ, असांजो सिंधी सेठ हिसाब किताब करे पियो मंझंदि जो। अचो हिते हिन गेट ते का माण्हू ठाहिण वारी फैक्ट्री लॻल आहे लॻे थो, हुन में निकिरी करे हर साइड जा माण्हू अची रहिया आहिनि। अचो तव्हां बि आयो, वेलकम। इंडिया में हिकु दफ़े मनमोहन सिंह जी पुछो कि सुंदराणी साहब हे इंडिया जी जनसंख्या ते कंट्रोल छो नथो थिए?
मां चयुमि इंडिया में कॾहिं थी नथो सघे, अमेरिका कंट्रोल करे वरितो, चई हा। मां चयुमि चाइना करे वरितो, चई हा। चई इंडिया में इनजे करे नथो थी सघे, पतो ई नथो पए कोई किथों निकिरी थो अचे। असांजे हिंदुस्तान में हिकिड़े कवि चयो कि हिंदुस्तान तो वो चमत्कारी देश है जहां धरती से सीता, कान से कर्ण, कुशा से कुश, खंबे से नरसिंह भगवान निकल आएंगे। भाई साहब आप लोग कहाँ कहाँ हाथ लगाएंगे? माना थी नथो सके कंट्रोल हिते। एड़ो एड़ो चमत्कारी देश है हिंदुस्तान। मां हुई सिंधी समाज जी मथां। सिंधी समाज माना चलो हिकिड़ो ॿियो बि जोड़ो आहे। अच्छा वेलकम। अच्छा साईं, अच्छा किथे बि वेही रहो, सुठो पाड़ो ॾिसी करे किथे बि वेही रहो। माण्हुनि सां गॾु ई वेहणो आहे, सभु हिकु जहिड़ा ई आहिनि साईं, छा फ़र्क़ु थो पए। अच्छा जेतिरो तव्हांजो सुठो फेस उन खां सुठो सरफेस। न हिन में खिलण जी ॻाल्हि कोन्हे, इन में खिलण जी बिल्कुलु ॻाल्हि कोन्हे। असांजी ज़िंदगी में मायुनि जो दख़ल थींदो आहे, मायूं थींदियूं आहिनि। मथे ते हथु फेराइण जो अधिकार ॿिनि खे ई थींदो आहे, या त ज़ाल खे या माउ खे। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो थींदो आहे कि माउ जॾहिं हथु फेराईंदी आहे त वार वधंदा आहिनि। न तव्हां ग़लति सम्झो त साईं जन जे मथां त सॼे पाड़े ई फेराए रखियो आहे। मां तव्हां ज़ाल जो प्यार खणी घुमी रहिया, तव्हांखे लख वाधायूं। अलाए किथे हुयसि मां, भटकी थो वञा। कोई अचे थो त ईअं लॻे थो कि हे बि अचिणो खपे, हो बि अचिणो खपे। सिंधी समाज माना मस्ती, सिंधी समाज माने कमाल। हिकिड़ो सेठ जी मंझंदि जी रसोई जी तयारी करे रहियो, पासे में छोकिरो वेठो हुअसि, छोकिरे खे हिसाब किताब सम्झाए पियो, छोकिरो बि आराम सां सम्झे पियो। ज़ाल साईं हुनजी मंझंदि जी रसोई ठाहिण जी तयारी करे पई। मंझंदि जी रसोई जी भीनी ख़ुशबू बि अचे पई, सेठ खे मज़ो पियो अचे खाते ॿई जो कमु करण में। एतिरे में साईं यमराज प्रकट थियो, धड़ाम सां, जीअं धार्मिक सीरियल में ढम सां प्रकट थींदो। यमराज प्रकट थियो, चई काका राम, चई साईं राम, चई हलो, चई काॾे, चई तव्हांजो टाइम पूरो थियो, हलो। असांजे सिंधी काको मस्ती में मंझंदि जी रसोई जी तयारी, चई यमराज जी तव्हां पाण वठण आयो, यमदूत काॾे विया? चई वो साईं फ़िलहाल छुट्टी में आहिनि, मार्च क्लोजिंग हली रही आहे, मूंखे टारगेट पूरो करिणो आहे। कोई शिकन न असांजे सिंधी काके जे चेहरे जे मथां, छो कि पंहिंजी ज़िंदगी माण्हू जॾहिं जी वठंदो आहे कि भाई धन धान हवेली कमरो वमरो सभु कुझु आहे, खातो भई। यमराज खे बि ऑफर ॾिनई, चई ॾिस भाई टाइम सां अची वियो आहे, मंझंदि जी रसोई जी तयारी हली रही आहे। यमराज भाई तूं वेह, छोकिरे खे ॿई खातो सम्झाए छॾियां, सुभाणे परीहं जो हिसाब किताब सम्झाए छॾियां। मंझंदि जी रसोई तूं बि कर, मां बि कयूं था, पोइ हलूं था, थोरो पापड़ पाणी बि वठि। यमराज पहिरीं बार पापड़ पाणी ॿुधो, हुनखे पहिरीं बार कंहिं ऑफर ॾिनो। चई बेटा माण्हू कंहिंजे साम्हूं प्रकट थींदो आहे त माण्हू जो साहु मुंझी वेंदो आहे। हे काको चए थो रोटी रसोई पाणी खण। यमराज बि वेही रहियो, मस्ती सां रसोई कई, तबियत सां पापड़ पाणी पीतई। पापड़ पाणी पीतई त थोरो सो निंड अची वई, पासे में हंधु पियो, सुम्ही पियो यमराज। त असांजे सिंधी काके हुनजे खीसे मां लिस्ट कढई, लिस्ट में सभिनि खां मथे हुनजो नालो लिखियलु हुयो। हुन सभिनि खां मथे नालो पंहिंजो कटियईं, सभिनि खां हेठि पंहिंजो नालो लिखियईं, लिस्ट वापसि खीसे में रखे छॾियईं। अधु कलाक खां पोइ यमराज जी निंड खुली। चई साईं छा त रोटी खाराई, तबियत ख़ुशि करे छॾे मुंहिंजी। हाणे जेका मां लिस्ट खणी आयो हुउमि उनखे मथां शुरू न कंदुसि, हेठों शुरू कंदुसि। इहा असांजे समाज जी मस्ती। पर चवनि था न माण्हू क़िस्मत बि सुठी थियणी आहे। क़िस्मत बढ़िया आहे त असांजो सिंधी समाज अॻिते हले। हे इंडिया क्लब, हिंदुस्तान क्लब माना कमाल, कमाल क्या धमाल। हे ज्योत लाल साईं जी ॿरंदी आहे त ॾाढो सुठो लॻंदो आहे। हिकिड़े असांजे कवि चई ज्योत ॿरी, अलाए घणा दफ़ा हे लेडीज़ जेके वेठियूं आहिनि, असांजा बुज़ुर्ग वेठा आहिनि, अलाए घणा दफ़ा माचिस सां तव्हां ज्योत ॿारी हूंदी, पर कॾहिं महसूसु कयो हे जेको आतंकवाद आहे, माचिस जी तीली जॾहिं ॿरंदी आहे त हिकिड़ी फर जी आवाज़ ईंदी आहे, हिकिड़ी झर जी आवाज़ ईंदी आहे। उन माचिस जी तीली खे अहंकार थींदो आहे कि ॾिस मां किथे बि बाहि लॻाए थी सघां, एतिरी सी आहियां, पर मां चाहियां त भस्म थी करे सघां, नष्ट थी करे सघां। त जॾहिं उन दीपक जी उन वट खे हीअं बाहि लॻाई त वट खे चई ॾिस मां आहियां त हेतिरी सी, पर मां तोमें बाहि लॻां, मां किथे बि बाहि लॻाए थी सघां। त वट जेका थींदी आहे उहा असांजे सिंधी समाज जो प्रतिनिधित्व कंदी आहे, हिकदमि मुलायम, कोमल, नम्र, जल्दी त कंहिं ॻाल्हि जो असां जवाबु ॾींदा न आहियूं। त वट कुझु न चयो, माचिस जी तीली वरी चयो कि ॾिस मां तोमें बाहि लॻाए छॾी, मां किथे बि बाहि लॻाए थी सघां।
तो आखिर सिंधी समाज जो प्रतिनिधित्व करे थी तो आखिर हुन जवाब दिनो, वो जवाब तहां तक पहुंचे तो प्यार हिन नंढे आर्टिस्ट वटि भी पहुंचे कि माचिस जी तीली जणी चयो कि ॾिस मां तो में बाहि लगाए छड़ी, मां किथे भी बाहि लगाए थी सघां, त वट जवाब दिनो कि मांखे ॿारण जी कोशिश में पहिरियां बरणो तुखे पयो। अञा ताड़ी जी पंक्ति अगली आहे, शायद लाल साईं जो हे जन्म तो हे चेटी चंड जी रात के सार्थक कजो, सजा हथ मथे अचन। अगली लाइन में कि मांखे जॾहिं असां कंहिंखे ॿारींदा आहियूं त पाण जो अंदरि साहणो पवंदो आहे पहिरियों कि मांखे ॿारण जी कोशिश में पहिरियां बरणो तुखे पयो, ऐं मां त खिली करे ॾिनी रोशनी पर आखिर मरणो तुखे पयो। इहो हश्र थींदो आहे माचिस जी तीली जो। ऐं अञा बि मतिलबु हीअं फिटी कंदा आहियूं त असांजो मन न मञींदो आहे। जेसि तक जूते सां चौपल सां हुनखे हीअं कुचले ऐं मसले न छॾींदा आहियूं तेसि तक असांजो मन न पवंदो आहे। इहो हश्र थियणो आहे बाहि लॻाइण वारनि जो। ऐं असांजी लाल साईं जी जोत जो त हमेशह प्रकाश ॾियण जो कमु करिणो आहे, उनखे करिणो ई करिणो आहे। इन जे करे पर मां साईं छा ॿुधायां, हिते त तव्हां ॾाढो सम्मान ॾिनो, प्यार ॾिनो, हर जॻह ईअं न मिलंदो आहे सम्मान। जिते किथे मूंखे पुछंदा आहिनि कि साईं कीअं आहियो, छा न आहियो, पर कोशिशि कंदा आहिनि कि भाई हिन जी बेइज्जती कीअं कजे। सही दादा तव्हांखे खिल थी अचे। मां हिकिड़े दफ़े लखनऊ में हुयुमि, हिकिड़े प्रोग्राम करे हेठि लथुसि, हिकिड़े माण्हू मूंखां पुछियो, चई साईं तव्हां कवि आहियो? साईं मूंखे हुनजो पुछणु एतिरो बुरो लॻो, छो कि हुन तॾहिं पुछईं जॾहिं मां सॼियूं कविताऊं पंहिंजी पढ़ी करे हेठि लथुसि। कीअं साईं बेइज्जती थींदी आहे। मां रत जो ढुक पीतो, मां चयुमि हा साईं आहियां। चई तव्हांजा पिता साहिब बि कवि आहिनि? केतिरो इत्मीनान सां बेइज्जती कंदा आहिनि। चई तव्हांजा पिता साहिब बि कवि आहिनि छा? मां चयुमि एॾा वॾा कवि थिया तॾहिं त मां कवि थियो, न त सिंधीअ में हिंदी जो कहिड़ो कवि। चई तव्हांजे पिता साहिब बि कवि हुया छा? मां चयुमि ज्ञानपीठ पुरस्कार आयो उन्हनि जे लाइ, छा थो सम्झी? चई तव्हांजे पिता साहिब बि कवि हुया छा? त मूंखे गुस्सो अची वियो। मां चयुमि भाई साहिबु तव्हां एतिरो लंबो पुछी छो रहिया आहियो? चई भाई साहब बुरो न मञिजो, मां त ख़ाली एतिरो पतो लॻायां थो कि बेवकूफ़ी जी जड़ वही केसि तक आहे। सही ॿुधायां थो, हे ईअं थींदो आहे। असां तव्हांखे ईअं लॻे थो हर जॻह ईअं एतिरो सम्मान न मिलंदो आहे। हिते त ॾाढो प्यार सां बुके वुके ॾेई करे सम्मानित कयूं, तव्हां ताड़ियूं वाड़ियूं वॼायूं। हिकु दफ़े ईअं कानपुर में हिकिड़े कवि सम्मेलन में साईं चई अशोक सुंदरानी जो हाणे शाल पाराए सम्मान थींदो। अच्छी शाल खणी हिकिड़ो माण्हू अची करे बीठो, वरी अनाउंसमेंट थियो कि हाणे राम प्रसाद अशोक सुंदरानी के शाल पाराए सम्मान कंदा। राम प्रसाद उते बीठा आहिनि, मां हिते बीठो आहियां। वरी जॾहिं टीहर अचई कि हाणे अशोक सुंदरानी के राम प्रसाद शाल पाराए सम्मान कंदो, त कंहिं पोइ तो चए साईं शाल पारायो छो नथा? चई पहले लेटे त सही। अगलो फाइनली मूंखे पाराइण जे चक्कर में हुयो, त इन जे करे साईं छा कजे। पर साईं छा कयूं, ॾिसंदा आहियूं, भुगतंदा आहियूं, असांखे कोई नोटिस न वठंदो आहे। हिते त तव्हां ॾाढो प्यार ॾिनो, ताड़ियूं वॼायूं। असांखे त हर कोई हिते जॾहिं बारिश में कवि सम्मेलन घटि हूंदा आहिनि त कवि सम्मेलन घर में ई कंदा आहियूं, पर साईं केरु नोटिस थो वठे? कोई नोटिस न वठंदो आहे। हिकिड़े दफ़े बारिश में घर में ख़ाली वेठो हुउमि, मां चयुमि मां पंहिंजी ज़ाल खे ई छेड़ींदे चयो, मां चयुमि ॿुध, वो राति सुहिणी जेका पाड़े वारी आहे न, मुंहिंजे सपने में आई हुई। हुन फौरन चई अकेली आई हूंदे। मां चयुमि तोखे कीअं ख़बर? चई पाड़े वारो मुंहिंजे में आयो। काथे कोई नोटिस थो वठे साईं? कोई नोटिस नथो वठे। मुंहिंजो ॿारु आहे 8 साले जो, मां वटि अची वियो, चई पापा तव्हांजी नज़र में मुंहिंजी घणे जी वैल्यू? प्यार उमड़ी आहे मुंहिंजो 8 साले जो मासूम ॿारु। मां चयुमि पुट तुंहिंजी छा वैल्यू लॻाए, तूं मुंहिंजे लाइ अनमोल। हुन चई पापा टाइम खोटी न कयो, फिगर में ॿुधायो। अॼोका सिंधी ॿार, मां हुनजो मन रखण जे लाइ चई छॾियो। मां चयुमि तूं हुनजे लाइ 2 करोड़ रुपए जो। हुन फौरन हथ वधायो, चई पापा हुन रक़म में फ़िलहाल 500 ॾियो, बाक़ी हिसाब पोइ कंदा रहंदासीं। घर जी ॻाल्हि आहे साईं। साईं छा कजे? आपने बहुत अच्छा सुना है, बहुत अच्छा प्यार दिया है। तब किसी कवि की 2 पंक्तियां मुझे याद आती हैं कि पत्थर की क्या है इंडिया, क्या है हिंदुस्तान, क्या हिंदुस्तान स्वीकार कीजिएगा, तालियां बजा करके मुझे विदा कीजिएगा कि पत्थर की मूर्तों को भी हम भगवान कहते हैं। क्या फर्क है पश्चिम में और हिंदुस्तान में, क्या फर्क है पूरब में और पश्चिम में, कि पत्थर की मूर्तों को भी हम भगवान कहते हैं। घर आए दुश्मनों को भी हम मेहमान कहते हैं, और तुम दिल के खेल में जिसे माशूक कहते हो, हम दिल की धड़कनों को हिंदुस्तान कहते हैं। हम दिल की धड़कनों को बहुत मिस्टर सुंदरानी।